नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे नौशहर फ़िरोज़ मां ज़ाहिद हुसैन खोखर जी ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। मेहरापुर में पेटे अलिफ़ तालके मेहरापुर जे शानदार हलफ़ बरदारी तक़रीब रखी वई, जंहिंमें पेटे अलिफ़ तालके मेहरापुर जे चूंडियल उहिदेदारनि जे हलफ़ बरदारी तक़रीब सारा पैलेस शादी हाल मेहरापुर में मुनक़िद कई वई, जंहिंमें सवें उस्तादनि शिरकत कई। उन मौक़े ते नवनि चूंडियल उहिदेदारनि सदर ख़ालिद हुसैन कुंदर, सीनियर नायब सदर मोहम्मद ईसा, नायब सदर फीमेल आबदा परवीन, जॉइंट सेक्रेटरी फीमेल नायब कासकेली, जनरल सेक्रेटरी अली शेर मेमन, इंफॉर्मेशन सेक्रेटरी लियाकत अली सोलंकी, खजांची फरहाद अली मेमन, ऑफिस सेक्रेटरी इमरान अली मंगरियो, डिप्टी जनरल सेक्रेटरी तारिफ़ अली शर खां हलफ़ वरितो वियो। तक़रीब में पेटे अलिफ़ जे मरकज़ी अॻवान हाजी शफ़ी मोहम्मद सठियो ऐं सिकंदर अली जतोई पिणु शिरकत कई। पंहिंजे ख़िताब में हाजी शफ़ी मोहम्मद चयो त सिंध जे 18,000 नवनि उस्तादनि जूं पघारूं रोले जो शिकार आहिनि, जेके तुर्त जारी करायूं वेंदियूं। हुन चयो त हलंदड़ अप्रैल महीने में प्राइमरी उस्तादनि जी सर्विस स्ट्रक्चर जो नोटिफिकेशन जारी थींदो ऐं प्राइमरी उस्ताद 20 ग्रेड ताईं पहुचंदो। उन मौक़े ते टीईओ सेकेंडरी नसीर अहमद नांगोर, टीईओ प्राइमरी मेल मेहरापुर गुलाम शबीर हालीपोटो, टीईओ प्राइमरी फीमेल जान मोहम्मद मलिक, टीईओ सेकेंडरी फीमेल मैडम शबाना इलियास, तालका अस्पताल कंडियारो जो सीनियर मेडिकल ऑफिसर डॉक्टर राजा वसीम कल्होड़ो, मॉनिटरिंग ऑफिसर फ़कीर मेमन, इमरान अली नांगराज, आसिफ मरी, मज़हर ऐवान, पेटे अलिफ़ ज़िले नौशहर फ़िरोज़ ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी क़यादत ऐं ॿियनि शिरकत कई। आयल महिमाननि खे सिंधी टोपी ऐं लुंगी पाराए मान ॾिनो वियो।